पाक जी सूरह अंबिया जी आयत नंबर 58 का तिलावत आई। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र हलियो पियो त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला जी तौहीद खे पंहिंजी क़ौम वारनि ताईं पुॼाइण फरमायो ऐं उन्हनि खे मुतवज्जे कयईं त अल्लाह जा बानो तव्हां अहिड़नि जी इबादत कयो था जेके ख़ुदि जेके आहिनि पंहिंजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि ऐं तव्हां वरी जेको आहे उन्हनि जे साम्हूं झुकिया पिया आहियो। इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे चयो त तल्लाहि ला अकीदन्न, अल्लाह जो कसम मां ज़रूर जेको आहे तव्हांजे बुतनि खे ज़रा ज़रा कंदुसि या उन्हनि खे ॾिसंदुसि जॾहिं तव्हां पुठी ॾेई करे हितां जेको आहे हलिया वञो। त क़ुर फरमाए त फजअलहुम जुदादन इल्ला कबीरन लहुम, हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो जंहिं वक़्त में ही पंहिंजे कंहिं जेको आहे ईद जो ॾींहुं मल्हाइण जे लाइ या मेलो मलाखड़ो करण जे लाइ या कंहिं बि कम जे लाइ गॾिजी करे वेंदा। उन वक़्त में हिननि इब्राहीम अलैहिस्सलाम खे बि सलाह आई त बाबा तूं बि असां सां जेको आहे मेले मलाखड़े ते गॾिजी करे हल। इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त इन्नी सक़ीम, मां बीमार आहियां। रिवायत में चए थो त इब्राहीम अलैहिस्सलाम जा टे जेके आहिनि अहिड़ा जुमिला आहिनि, अहिड़ा ईअं सम्झो त ॻाल्हाइण आहे जेके बज़ाहिर कूड़ चइजे थो। सो अल्लाह तबारक व तआला जो नबीअ खां कंहिं गुनाह जो सादिर थियणु मुमकिन न आहे, पर हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां इहे टे जेके आहिनि ॻाल्हियूं वाक़ई थियूं। पोइ इन्हनि जे लाइ छा आहे, उलमा फरमाइनि था त असल में या त अल्लाह जी इजाज़त सां जेको आहे उन इहे टे जुमिला ॻाल्हाया ऐं बज़ाहिर जेको आहे इहो कूड़ लॻे थो, पर हक़ीक़त में इहा जेका आहे पंहिंजी जाइ ते सचो आहे। जीअं जंहिंखे तौरियो चइबो आहे, कानून जे अंदरि हिकिड़ो तौरियो चइबो आहे। तौरियो जो मतिलबु इहो आहे त ज़ाहिर माण्हू सम्झंदड़ ॿी ॻाल्हि सम्झे ऐं हुनजे नियत जे अंदरि ॿी ॻाल्हि हुजे, इनखे तौरियो चइबो आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त मां बीमार आहियां, त इन मां बीमारी हुननि सम्झो त इब्राहीम अलैहिस्सलाम खे जिस्मानी बीमारी हली नथो सघे, बुखार आहे या का तकलीफ़ आहे। हालांकि उनजी मुराद इहा थी सघे पई त इब्राहीम अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां जो अल्लाह खे छॾे ग़ैर जी इबादत कयो था, मुशरिक बणिजी पी रहिया आहियो, मुंहिंजो चवणु नथा वठो, दावत खे क़बूल नथा कयो। इन जे करे रूहानी तौर ते मां इन में बीमार आहियां, तकलीफ़ आहे, ॾुख आहे, मूंखे इहा बीमारी मुराद आहे। ऐं ॿिए नंबर ते इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त बल फ़अलहु कबीरुहुम, जॾहिं हो विया ओॾे जेको आहे मेलो मलाखड़ो करण, ईद मल्हाइण, इब्राहीम अलैहिस्सलाम कुहाड़ो खणी करे जेके उन्हनि जा बुत खाने में बुत पिया सभिनीनि खे कुहाड़ो हणी करे गिटियूं वढींदो वियो, सभिनीनि खे ज़रा ज़रा करे उन्हनि खे फाकाए करे टुकड़ा टुकड़ा करे ऊंधे मुंहुं करे उनखे उछलाए छॾियो। ऐं वॾो जेको उन्हनि जो बुत हिकिड़ो ठहियलु हुयो, उन बुत खे वञी उनजे कंध ते वञी कुहाड़ो रखी, जीअं उहे सम्झनि त जेको आहे हिन वॾे बुत इहा कारवाई कई आहे। पर उहे बि सियाणा त हुया, एतिरा चरिया त उहे बि न हुया। हुननि अची करे इब्राहीम अलैहिस्सलाम खां पुछियो त इब्राहीम, उन्हनि जो शक कीअं वियो? उन्हनि जो शक ईअं वियो जो इब्राहीम अलैहिस्सलाम पहिरियों उनखे धमकी ॾिनी, बाबा तव्हां अल्लाह जी इबादत नथा कयो, मां हिननि खे ॾिसी रहंदुसि, हिन बुतनि खे ॾिसी रहंदुसि। ऐं जेको आहे असां सां ईद ते हलियो बि कोन ॿार, पोइ हिते हुयो बि इहो, त शक हिन में आहे। पोइ इब्राहीम अलैहिस्सलाम खां जॾहिं उन्हनि सवाल कयो त इब्राहीम अलैहिस्सलाम चयो त बल फ़अलहु कबीरुहुम, तव्हां पंहिंजे वॾे खां पुछो, मुमकिन आहे इन कयो हुजे। उलमा फरमाइनि था त उन सवालिया अंदाज़ में उन्हनि खे हिकिड़ी तरग़ीब ॾिनी त ज़ालिमो, जेकॾहिं तव्हांजो पुत ॻाल्हाए थो त उन खां पुछो न, उनजी मुंडी सलामत आहे, उन खां पुछो त कंहिं कयो आहे। ऐं टे नंबर ते इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं हिकिड़े इलाइक़े जे अंदरि दाख़िल थिए पियो, तुंहिंजो बादशाह वॾो ज़ालिम हुयो। जेकॾहिं कंहिं नए जोड़े खे ॾिसे पोइ शादीशुदा खे त मर्द खे माराए पियो छॾे या औरत सां जेको आहे ज़िना पियो करे, उन्हनि पाण में मशवरो करे हज़रत सारा ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो उन वक़्तु निकाह थियल हुयो, शादी थियल हुई। इब्राहीम अलैहिस्सलाम हज़रत सारा खे चयो त जॾहिं कोई पुछे न, उन्हनि खे चयो त असां पाण में भाइर भेनर आहियूं। उन मां मुराद उलमा फरमाइनि था त तौरियो इहो त उन्हनि चयो त असां इस्लामी तौर ते, ईमान जे तौर ते पाण में भाइर भेनर आहियूं, वरना रिश्ते जे अंदरि असां जेको आहे ज़ाल मुड़ुस आहियूं। हुननि जेको आहे ज़ाल मुड़ुस जो रिश्तो सम्झो, इब्राहीम अलैहिस्सलाम जी इरादो जेको आहे ईमान जी ऐं इस्लाम जो रिश्तो जेको आहे मुराद हुयो। बहरहाल इहे टे जेके आहिनि तौरिया चवंदा इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ। इब्राहीम अलैहिस्सलाम जॾहिं उन्हनि जे बुतनि खे ज़रा ज़रा कयो, हाणे सवाल पैदा थिए थो त आम माण्हू खे हिन जी इजाज़त आहे या कोन्हे। इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह जो वॾो पैगंबर हुयो, उन हिकु त अल्लाह जे हुकुम सां इहो कमु कयो, ऐं ॿिए नंबर ते इहो आहे त उन पंहिंजी जान ते खेॾी करे इहो कमु कयो, उनखे परवाह न हुई ऐं उनखे साड़ण जे लाइ उनखे आड़ा बि ॾिनो। असां बि अहिड़ो कमु कंदो त पोइ ज़ाहिर आहे पोइ उहो बि तयारु रहे आड़ा जे लाइ, ज़रा ज़रा थियण जे लाइ। बहरहाल इहो हिकिड़ो इंतिज़ामी मसइलो आहे। आम माण्हू खे कंहिं मुशरिक जे या कंहिं काफ़िर जे बुत खाने खे वञी करे भञण या उनखे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त कोन्हे। हा, इंतिज़ामी मामिलो हुजे उन जे लाइ माण्हू पंहिंजी एहतिजाज करे या जेको उन जे लाइ पंहिंजी हिकिड़ी जदोजहद करे, कोशिशि करे, उहा बि अलॻि शइ आहे।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़माने में कुझु पासे ते हिकिड़े इलाइक़े जे अंदरि उन्हनि काफ़िरनि पंहिंजो काबो ठाहियो ऐं उनजो वरी चकर लॻाईंदा तवाफ़ कंदा। जॾहिं साईं जन खे इहा ख़बर पई त साईं जन फरमायो त मूंखे वरी तकलीफ़ थी पहुचे हिन खां, को आहे जेको हुनखे वञी करे ड्राए अचे। हज़रत जरीर रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी हुयो, उन 150 पंहिंजा पाण सां गॾु सहाबी लश्कर जा मुजाहिद खणी करे वञी उन्हनि खे मज़ामत कंदड़नि खे वञी विड़ी बि आयो उन्हनि सां ऐं उन्हनि जे जाली ठहियल काबे खे ज़रा ज़रा करे आयो। काबो काइनात जे अंदरि हिकिड़ो आहे जेको मके मुकरमा जे अंदरि आहे। सो क़ुरान फरमाए त जुदादन इल्ला कबीरन लहुम, ज़रा ज़रा करे छॾी उन्हनि जे वॾे बुत खे छॾे ॾिनई, लअल्लहुम इलैहि यरजिऊन, ताकि इहे सम्झनि त इन वॾे जे तरफ़ रुजू कनि, त वॾे खां पुछनि त छा थियो। क़ालू मन फ़अल हाज़ा बिआलिहतिना, वापसि जो आया पाण में हिक ॿिए खे चयूं त हे असांजे माबूदनि सां इहा शर कंहिं कयो। इन्नहु लमिन ज़ालिमीन, जंहिं बि इहो कमु कयो आहे इहो वॾे ज़ालिमनि मां आहे, वॾो ज़ालिम आहे, नाइंसाफ़ आहे। क़ालू समिअना, हिक ॿिए खे पिया चवनि असां ॿुधी आहे इहा ॻाल्हि त हिकिड़ो नौजवान आहे यज़कुरुहुम, जेको हिननि जो ज़िक्र करे पियो बुतनि जो, युक़ालु लहू इब्राहीम, हुनजो नालो इब्राहीम अलैहिस्सलाम आहे। क़ालू फ़अतू बिही अला अयुनिन नास, उन्हनि चयो क़ौम वारनि चयो त हिन नौजवान खे हाणे माण्हुनि जे साम्हूं ॾेखारियो उन्हनि खे, ताकि माण्हुनि खे ख़बर पवे त हीअ आहे जंहिं असांजे पुतनि सां इहो असरु कयो आहे। काइनात जे अंदरि अल्लाह खां सवाइ जंहिंखे बि इंसान सॾनि था पंहिंजे नफ़े नुक़सान जा बि मालिक कोन्हनि। तव्हां ॾिसो त जंहिंखे चाहे उहे दुनिया जे तख़्ते ते कहिड़ा बि बातिल माबूद हुजनि, फरमायो क़ुरान त उहे पंहिंजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि। ॿिए जे नफ़े नुक़सान जा मालिक कीअं थींदा? फरमाईंदा अला अयुनिन नास, माण्हुनि जे साम्हूं उन्हनि खे साम्हूं आंदऊं, लअल्लहुम यशहदून, ताकि माण्हू ॾिसनि। क़ालू अअंत फ़अल्त हाज़ा बिआलिहतिना, उन्हनि क़ौम वारनि चयो इब्राहीम अलैहिस्सलाम खे, ऐं इब्राहीम तो हे कमु कयो असांजे माबूदनि सां? या इब्राहीम क़ाल बल फ़अलहु कबीरुहुम, इब्राहीम अलैहिस्सलाम चयो पुछो पंहिंजे वॾे खां, बल्कि लॻे थो त उन वॾे इहो कमु कयो आहे। कबीरुहुम हाज़ा फ़स्अलूहुम, उन खां वञी करे सवाल कयो न, मूंखां छो था पुछो? हो जेके तव्हांजे नफ़े नुक़सान में तव्हांजा मददगार आहिनि, तव्हांजो ॾिसंदार शइ खां वाक़िफ़ आहिनि, त हुननि खां वञी पुछो, मूंखां छो था पुछो? फ़स्अलूहुम, उन्हनि खां वञी सवाल कयो। इन कानू यंतिकून, जेकॾहिं इहे ॻाल्हाइनि था। फ़रजऊ इला अनफुसिहिम, जॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम इहो दलील ॾिनो, उन्हनि मुशरिकनि पाण में हिक ॿिए खे चयो यार वॾा ज़ालिम आहियो, अहिड़नि जी इबादत कयो था जेके पंहिंजी हिफ़ाज़त नथा करे सघनि, तव्हांजी ॻाल्हि ॿुधी त नथा सघनि, तव्हां सां ॻाल्हाए बि नथा सघनि, अहिड़नि जी वञी करे इबादत कयो था। क़ाल फ़रजऊ इला अनफुसिहिम, पोइ उहे पंहिंजे हिक ॿिए जे तरफ़ रुजू कयूं, पाण में मीटिंग कयूं। फ़क़ालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून, उन्हनि चयो त तव्हां वॾा ज़ालिम आहियो जो तव्हां अहिड़नि जी इबादत कयो था जेके तव्हांखे जवाबु ॾियण जी सलाहियत बि नथा रखनि। ثم نكسوا على رؤوسهم لقد علمت ما هؤلاء ينطقون, हा क़ुरान फरमाए त ثم نكسوا, उहे पुत जेके पंहिंजे मुंहनि ते पिया माना ऊंधा लॻा पिया, लक़द علمت ما هؤلاء, उहे पाण में वरी बेहयाई करे ऐं इब्राहीम अलैहिस्सलाम सां ॻाल्हाइण लॻा, बजाए हिन जे जो पंहिंजे अक़ीदे ते शर्मिंदा थियनि, रांदबाज़ी मुक़ाबिलो कयो इब्राहीम अलैहिस्सलाम सां, चवंदा हे इब्राहीम तोखे ख़बर आहे लक़द अलिमत मा हाउलाइ यंतिकून, हे असां सां कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि नथा कनि, नथा ॻाल्हाए सघनि। क़ाल अफ़तअबुदून मिन दूनिल्लाहि, इब्राहीम अलैहिस्सलाम उते जेको आहे अल्लाह जी वहदानियत बयानु कई, फरमाईंदा ज़ालिमो तव्हां उन्हनि जी इबादत कयो था जेके अल्लाह खां अलावा न तव्हांजे नफ़े जा मालिक आहिनि न तव्हांजे नुक़सान जा मालिक आहिनि। तव्हांजे नफ़े नुक़सान जा मालिक त छा थींदा, उहे त पंहिंजे जान जे नफ़े नुक़सान जा बि मालिक न आहिनि। तव्हां अहिड़नि जी इबादत था कयो, ज़ालिमो अंधा आहियो छा? अल्लाह जी इबादत नथा कयो, अल्लाह खे छॾे करे ग़ैर अल्लाह जी इबादत था कयो जेके तव्हांजे नफ़े नुक़सान जा बि मालिक न आहिनि। इब्राहीम अलैहिस्सलाम जे इन धक सां काफ़िरनि जूं वायूं विरड़ियूं थी वियूं, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो जवाबु सम्झ में न पियो अचे। इब्राहीम अलैहिस्सलाम खे छा जवाबु ॾियूं त हे असांजो नफ़ो नुक़सान छा कंदा? इब्राहीम अलैहिस्सलाम उन्हनि जे मथां हावी थी वियो। हाणे काफ़िर जी आदत आहे जॾहिं बातिल जॾहिं ॻाल्हि हाराए वेंदो आहे त उहो भेण ते ईंदो आहे, त उन्हनि बि इहो कमु कयो। हाणे धमकी था ॾियनि इब्राहीम अलैहिस्सलाम खे, ख़ामोश थी वञ, असांजे जेको आहे माबूदनि खे तो ज़रा ज़रा कयो आहे। हाणे असां जेको उन वक़्त में सज़ा जेका इहा बाहि जी वॾी सज़ा ई मशहूरु हुई, त उन्हनि चयो त जेको आहे असां बाहि जो आड़ा उभारे करे इन इब्राहीम अलैहिस्सलाम खे उनजे अंदरि साड़ींदासीं। हालांकि बाज़ार जेको उन्हनि वटि को जवाबु बि कोन हुयो, इब्राहीम अलैहिस्सलाम सां ॻाल्हियुनि जो जवाबु बि न ॾेई सघिया, पर जॾहिं फांसी पिया त फासण खां बाद वरी पाण में हिक ॿिए खे इहो मशवरो कयो। क़ुरान फरमाए त मा ला यनफउकुम क़ाल अफतअबुदून मिन दूनिल्लाहि, इब्राहीम अलैहिस्सलाम फरमायो त ज़ालिमो उन्हनि जी इबादत कयो था जेके अल्लाह खां सवाइ तव्हांजे नफ़े नुक़सान जा बि मालिक न आहिनि। शयन ज़रे बराबर बि वला यज़ुरुकुम, तव्हांखे नुक़सान बि नथा पहुचाए सघनि। उफ़िल लकुम,
बिल्कुलु तव्हांजे कंहिं बि शइ जा मालिक न आहिनि वलिमा ताबुदून मिन दूनिल्लाहि ओ ज़ालिमो तव्हां इन्हनि जी इबादत छो था कयो अल्लाह खे छॾे करे अफला ताक़िलून फरमाई त क़ुर फरमाए त छा पोइ तव्हां अकुल नथा रखो छा भला चरिया आहियो छा जेके तव्हांजे नफ़े नुक़सान जा मालिक न आहिनि उन्हनि जी इबादत था कयो क़ालू हर्रिक़ूहु वंसुरू आलिहतकुम पाण में मशवरो कयूं चयूं साड़ियो हिन इब्राहीम अलैहिस्सलाम खे वंसुरू आलिहतकुम ऐं पंहिंजे बातिल माबूदनि जी मदद कयो हे असांजी मदद नथा करे सघनि हाणे असां वरी हिननि जी मदद कयूं कहिड़ी इन कुंतुम फाइलीन जेकॾहिं तव्हांखे पंहिंजा बातिल माबूद प्यारा आहिनि त हुननि जी मदद कहिड़ी कयो मदद इहा कयो इब्राहीम अलैहिस्सलाम खे बाहि जे आड़ा में साड़ियो इहो पाण में मशवरो कयो अॻिते जेको क़ुर हुनखे ज़िक्र करणु फरमायो अलाह पाक खां दुआ आहे अलाह से क़ुर खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए